अस्सलाम वालेकुम। तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नजर जुदा घारो खां बाबन आशवानी जी रिपोर्ट थे। नाज़रीन, PPP पारां सिंध जे बल्दियाती निज़ाम में कयल तरमीमन ख़िलाफ़ फंक्शन लीग ऐं MQM पाकिस्तान जे अॻवान फ़कीर जावेद जोखियो, ईसा जोखियो, बदर जुमा, गुलाम अली कुरैशी जे अॻवानी में कारकुननि पारां प्रेस क्लब घारो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त PPP जी सिंध हुकूमत पारां सिंध जे बल्दियाती निज़ाम में तरमीमूं करे सिंध ते कारो कानून मढ़ियो पियो वञे। PPP हुकूमत सिंध खे पंहिंजी जागीर सम्झंदे ख़सीस मफ़ादनि ख़ातिर सिंध जे हक़नि खे तीन वाल करण लाइ अवाम दुश्मन बल्दियाती निज़ाम आणे रही आहे, जंहिंसां PPP हुकूमत सिंध जी अवाम खे यारकुमाल बणाए रही आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु समूरी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। अॻवान वधीक चयो त असांखे सिंध ते बल्दियाती निज़ाम जी आड़ में लागू कयल कारो कानून कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। असीं सिंध जे अवाम खे उन्हनि मौजूदा हुकूमत जे लेटरन हुकूमत पारां जोड़ियल जंग जे कारे कानून हवाले नथा करे सघूं। सिंध ते तरमीम बिल ज़रिए लागू कयल कारे कानून ख़िलाफ़ अदालत में कानूनी जंग ऐं सिंध जे समूरनि शहरनि में पुरअमन एहतिजाज जा समूरा रस्ता इख़्तियार कया वेंदा।